अस्सलाम वालेकुम। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी दोस्तों धमाकेदार नेक्स्ट एपिसोड जी कहानी ॿुधाईंदा हलूं तफ़सील सां। छा किस्तगी जेका अचण वारी आहे उन में रबन ऐं मीरा निकिरण में कामयाब थी वेंदा या इहे रस्ते में पकड़जी पवंदा या ओठो हितां भॼण में कामयाब थी वेंदो। छा रईस गफ़ार ख़ान जे ॻोठ में फायरिंग कंदा कमाल खान वारा? छा नेक्स्ट एपिसोड में हाकिम ख़ान ऐं जेको आहे कमाल खान ओठे खे पूरो करे छॾींदा? सॼी कहानी ॿुधाईंदासीं तव्हांखे इन नंढड़े वीडियो में दोस्तों। इन खे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहानी सम्झ में अचे ऐं थी सघे त शाहिद खोसो वीलॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। हीअ अव्हांजो चैनल आहे, इन ते हर अपडेट सभ खां पहिरियां तव्हांखे मिलंदी रहंदी। हाणे सब्सक्राइब करे छॾियो ऐं फेसबुक पेज खे फॉलो लाइक वीडियो खे शेयर ज़रूरु कंदा दोस्तों। पोइ किस्त में मां तव्हांखे ॿुधायो त ओठो जॾहिं रबन खे थो वठी वेंदो रस्ते में पकड़जी पवंदो। छाजे करे त ओठे जी चाल जी सभिनी खे ख़बर पइजी चुकी आहे त ओठो रबन खे भॼाइणु चाहे थो। ओठो पाण निकिरी वेंदो लेकिन रबन ऐं मीरा फासी वेंदा। इहा तव्हां ॾिठो हूंदो प्रोमो में बि। हाणे जेका सुभाणे किस्त ईंदी उन में ईअं ई थींदो त ओठो इन्हनि खे भॼाइण में हितां कामयाबु थी वेंदो लेकिन रस्ते में जीअं ई रबन वारा घेरे में अची वेंदा आहिनि त ओठो वरी मथां फायर कंदो जीअं जेको आहे न त मां हिन खे भॼायां। लेकिन रबन वारा ईअं ई सम्झंदा त हीअ असांखे मराइणु चाहे थो। मां राति जी किस्त में बि इहा ॻाल्हि तव्हांखे क्लियर करे ॿुधाई। इहा ॻाल्हि तव्हांखे सुभाणे जी किस्त में सम्झ में अची वेंदी ऐं रबन उते फासी वेंदो मीरा सां गॾु। ओठो भॼी वेंदो ऐं कमाल खान वारा जेको आहे रबन खे वरी साॻी जाइ ते अची क़ैद करे छॾींदा जिते मीरा ऐं वारिस हुया ऐं रबन उते वरी क़ैद थी वेंदो। ओठो फ़रार थी वेंदो। अहिड़े हिसाब सां नेक्स्ट एपिसोड में पोइ रईस गफ़ार ख़ान जो ॻोठु वरी वेंदा ई।